जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथा। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 12। नारद चयो त हे राजेंद्र, जलंधर मूंखे ॾिसंदे ई ॾाढो आदर सत्कार करे विधि पूर्वक पूजन करे खिली चई त हे देव ऋषि, अव्हां किथां पिया अचो, का आज्ञा करो। नारद चयो त जलंधर, मां कैलाश पर्वत ते वियो, जिते भोलेनाथ महादेव विराजमान आहे। कैलाश 10,000 योजन वेकिरो आहे, जिते कल्पवृक्ष ऐं कामधेनु, गायूं, रत्न, मणिक, हीरा जवाहर ऐं अनेक मणियूं आहिनि। पर हिते तो वटि लोकनि जे राज हूंदे बि कुझु कोन्हे। इन मां साबित आहे त महादेव जहिड़ो सुखी टिनी लोकनि में को बि कोन्हे। भला तो वटि महासुंदर नांग कन्याऊं अप्सराऊं हुजनि, पर उहे पार्वती अॻियां कुझु बि कोन्हनि। ब्रह्मा जहिड़े जगत कर्ता बि उन जी सुंदरता त भुलिजी पाण विञाए वेठो। महादेव जहिड़ो तपस्वी बि पार्वतीअ जी सुंदरता ॾिसी मस्तु थी वन में भिटकंदो रहियो। तो वटि भले केतिरी बि संपत्ति हुजे, पर महादेव जी संपत्ति अॻियां कुझु बि कोन्हे। एतिरो चई मां उतां रवानो थियसि। तॾहिं जलंधर काम जे वस थी पार्वतीअ जे सूंहं ते मस्तु थी रहियो ऐं राहु खे दूत तौरु महादेव वटि रवानो कई। इहा सॼी माया भॻवान विष्णुअ जी हुई। राहु चंद्रमा खे पंहिंजे कारे रंग में रंगे कृष्ण पक्ष जहिड़ो करे सिधो कैलाश पर्वत ते पहुतो। महादेव जे वेझो वञी चई त हे भिखारी, टिनी लोकनि जे नाथ जलंधर, मूंखे मोकिलियो आहे। तूं सादा नंगो ऐं मां रत्ननि जो मालिक आहियां। पार्वती बि स्त्री रत्ननि में अचे थी, जंहिं करे तूं भिखारी उन जे योग्य कोन आहीं। तॾहिं महादेव खे ॾाढो क्रोध आयो ऐं को न ख़ौफ़नाक पुरुष पैदा कयो, जंहिंजो मुंहुं शिंग जहिड़ो ऐं जिभ ॿाहिरि निकितल हुई, अखियुनि मां बाहि पे ॿरी। उहो पैदा थी राहुअ जे पुठियां पियो, जंहिंखे ॾिसी राहु वठी भॻो। महादेव उन पुरुष खे रोके चयो त दूत खे मारणु ठीकु न आहे, छोकी दूत त हमेशह पराधीन हूंदो आहे। महादेव जी आज्ञा ॿुधंदे राहुअ खे छॾे न ॾिनो। उन विचित्र पुरुष हाणे महादेव खे चयो त हे नाथ, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, छा खां? महादेव चयो त तूं पंहिंजे शरीर जो मांस खा। महादेव जी आज्ञा थींदे ई पंहिंजे सॼे शरीर जो मांस हू खाई वियो, बाक़ी पंहिंजो सिर वञी बचाई। भोलेनाथ प्रसन्न थी उन पुरुष खे चयो त हे कीर्तिमुख, तूं सदाईं मुंहिंजे द्वार ते रहो। नारद चयो त हे राजन, हाणे उहो कीर्तिमुख शिव जे द्वार ते रहे थो। पहिरीं जेको कीर्तिमुख जी पूॼा नथो करे, तंहिंजी पूॼा निष्फल थी वञे थी। कीर्तिमुख जो उछालयल राहु वञी बर्बर स्थान ते किरियो, तंहिं करे राहु बर्बर नाले प्रसिद्ध थियो। इते श्री पद्म पुराण कार्तिक मातम जो 12हों अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 13। नारद मुनि चयो त हे राजन, राहु अची सॼी ॻाल्हि जलंधर खे ॿुधाई। जा ॿुधी जलंधर क्रोध में भरिजी वियो। दैतन जो लश्कर वठी महादेव सां युद्ध करण लाइ निकितो। वाट ते वेंदे हिन खे राहु ऐं शुक्र ॾिसण में आया। ओचितो ओचितो पाण थाबड़जी ज़मीन ते किरी पियो, संदसि मुटक वञी परे पियो। जलंधर पंहिंसां गॾु ॾाढो वॾो लश्कर खणी निकितो, के घोड़नि ते, के पैदल कैलाश पर्वत टाप टाप करे हलण लॻा। जलंधर जो लश्कर ॾिसी वञी महादेव खे ख़बर ॾिनी त हे शंभू, जलंधर युद्ध करण लाइ अची रहियो आहे। महादेव विष्णुअ खे पुछियईं त तो छो न जलंधर खे मारियो, वेकुंठ छॾे जलंधर वटि छो अची रहियो आहीं? विष्णु चयो त हे प्रभु, जलंधर तव्हांजो अंश आहे, इन करे ऐं उहो लक्ष्मी जो भाउ आहे ऐं मां जलंधर खे मारे नथो सघां, अव्हां ई हुनखे मारींदा। भॻवान शंकर चयो त जलंधर महा तेजवान आहे, इन करे तूं पाण सां अस्त्र शस्त्र मज़बूत खणिजा। ईअं चवंदे हिकदमि हेठियां हथियार तयार कया विया। महादेव सां गॾु कार्तिक, श्री गणेश, वीरभद्र सभु गुलामनि समेत हेॾां इंद्र, देव देवताऊं कैलाश पर्वत खां सभु ॼणा हेठि लथा। हेठि लहण सां महाभयंकर युद्ध लॻी वियो। मारो मारो, काटो काटो शब्द गूंजण लॻा। महादेव जी सेना महादेव जी जय करण लॻी। हर हर महादेव जी धुनी लॻण लॻियूं। ख़बर पई त चइनि मुहूर्तनि में मलेच्छनि जी लाशुनि जा ढेर लॻी विया। स्वामी कार्तिक निशुंभ दैत खे मारियो। नंदीअ कालनेमी राक्षस खे वरितो। गणेश महाराज दैतनि जे साम्हूं पियो। हिन आवाज़ुनि सां पृथ्वी अची ॾकण लॻी। जलंधर हिकिड़ो अहिड़ो तमसी गोलो हंयो जो सॼो आकाश कोहरे सां छाइजी वियो। जंग जो मैदान में ऊंदाए ऊंदाए थी वई। कार्तिक पंहिंजे तीरनि सां जलंधर खे घायल करे छॾियो। जलंधर क्रोध विचां कार्तिक खे गदा खणी कर ज़मीन ते किराए छॾियो। उते नंदी बि लेटी पियो। जलंधर जी गदा खे गणेश भञी वरितो। वीरभद्र संदसि रथ घोड़ा झंडो कटे छॾियो। क्रोध में अची जलंधर ख़ौफ़नाक शक्ति बाण हणी गणेश खे ज़मीन ते किराए छॾियो।
पोइ जलंदड़ वीरभद्र खे बि साम्हूं ईंदो ॾिसी उनखे अहिड़ो त लोड मथे ते हयईं जो रतो छाण थी करे ज़मीन ते किरी पियो। इते श्री पद्म पुराण कार्तिक मातम जो 13हों अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल। वरी मिलंदासीं अध्याय 14 जी कथा सां गॾु। बोल कृष्ण कन्हैया लाल की जय।